खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। अब्दुल रज़ाक शर जी रिपोर्ट मुताबिक़ बिलावल कॉलोनी मेरापुर जा रहवासी आराइन बिरादरी जा मानू मोहम्मद यूनुस, अली अकबर, आसिफ अली, अली असगर, अली रज़ा, रिज़वान अली ऐं ॿिया मीडिया हाउस गंबट ते पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान ट्रांसफार्मर बिजली जो कम कंदड़ मिस्त्री साबिर हुसैन आराइन के हथियारबंदन हथियारनि जे ज़ोर ते रानीपुर थाणे जे मां 28/10/2024 ते भेला रोड शाह जी मशीन लॻ अगवा कयो। उन मौके ते वारदात जगह ते असां आराइन बिरादरी जा कुछ मानू मौजूद हुआ ऐं कुछ हथियारबंदन के सुञातो। असां रानीपुर थाणे ते जवाबदारनि खिलाफ़ NCB दाख़िल कराई है। SHO रानीपुर 3 ॾहाड़ा गुज़रण बावजूद भी कख बनी बीणो नाहे कयो, जॾहिं त असां जवाबदारनि जा नाला भी ॿुधाया आहिनि। जवाबदार ज़ुल्फ़कार उर्फ बगू सहतो, अयाज़ सहतो, नादर सहतो, आरिफ सहतो, इम्तियाज़ सहतो, फरहान उर्फ कारू सहतो केतिरनि ई केसनि में घुर्बल आहिनि। असांजो साबिर आराइन भी उन्हनि अगवा कयो आहे। असां IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो ऐं वज़ीर आला सिंध ऐं वसवारनि खां इंसाफ़ जी घुर कयूं था। असांजो नौजवान आज़ाद करायो वञे, न त ॿी सूरत में आराइन बिरादरीन जो अवाम के धरने जो सॾु ॾींदासीं। जो नालो अली असगर आराई है, मां मेरापुर में आयो आहियां। असांजो ही भाउ साबिर हुसैन 28 तारीख़ ते शाम जो कमों पे 7 बजे अगवा थियो आहे, जंहिंखे हिकिड़ी जी ये मुंहिंजो नंढो भाउ साबिर हुसैन, हिन जो ट्रांसफार्मर जो दुकान आहे रानीपुर में। शाम जो 7 बजे तक़रीबन अगवा थियो आहे शाह जी मशीन हो भेलार रोड ते, जंहिंजी अञा थोड़ी पुलिस का भी कार्रवाई न कई आहे। असां SHO जे खिलाफ़ आहियूं। SHO असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। SSP खैरपुर भी असांखे SHO ने मोकिलियो, पर SHO असां सां का भी कापरेट न करे रहियो आहे। SHO साहब सरकारी माण्हू थी अञा हिन जी का डिटेल न वठी सघियो आहे। मां हिकु प्राइवेट माण्हू थी मां उन छोकिरी जो नंबर भी हथ करे चुकियो आहियां ऐं उन जा फोटो भी हथ करे चुकियो आहियां। जी उन जा वॉइस भी मां कढाए चुकियो आहियां। हिकु प्राइवेट माण्हू थी जी मोट मौजूद आहे मुंहिंजे मोबाइल में, उहो मां तव्हांखे सोशल मीडिया ते शेयर कंदुसि। SHO असांखे रुगो टारण जे पोयां लॻो पियो आहे, बल्कि SHO AC थोड़ी चवे थो तव्हां ड्रामा था कयो, तव्हांजो माण्हू अगवा थियो ई न आहे। असां आला हुकाम खे IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खे वरी भी रिक्वेस्ट कयूं था असांजो माण्हू बाज़ियाब कराए असांखे ॾिनो वञे, न त ॿी सूरत में असां रानीपुर टूल प्लाज़ा ते धरनो ॾींदासीं। पोइ जेको थियो उन जो ज़िम्मेवार SSP खैरपुर, DIG सखर थींदो।